जंगशाही का ख़बर शामिल कयूं पिया। महमद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगशाही कोहिस्तान ब्राद आबाद ऐं झंपीर साडोरो समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मोटरसाइकिल ते चौपायो माल चोरी कंदड़ 2 चोर भाॻियनि हथां सोगा पुलिस हवाले कया पिया वञनि। जंगशाही कोहिस्तान जे इलाइक़े ब्राद आबाद साडोरो झंपीर जे इलाइक़े में काफ़ी सालनि खां मुख़्तलिफ़ ॻोठनि मां काफ़ी अरसे खां बकरियुनि जी चोरीअ जो सिलसिलो हलंदड़ हो। ब्राद आबाद लॻे मक़ामी मारूडनि जूं बकरियूं झंग में बकरियूं चरी रहियूं हुयूं त मोटरसाइकिल सवार चोर नाले ज़ाहिद तारो वलद उर्स तारो शाहिद वलद हाजी तारो बकरियूं चोरी करे मोटरसाइकिल ते रखी फ़रार थी रहिया हुआ त ॻोठणनि मुर्सी करे नाकाबंदी करे मोटरसाइकिल चोरनि खे सॻ सां सोगा करे वरितो। चोरनि जंगशाही पुलिस हवाले करे छॾियो। नूर अली वलद ख़ान अलीअ जी फ़रियाद ते मकली थाणे ते केस दाख़िल कयो वियो। जवाबदारनि वटां हिकु मोटरसाइकिल चोरी थियल बकरी केस में शामिल कयो वियो।